हेलो दोस्तों, वेलकम टू न्यू सिंधी व्लॉग। अज जो पंहिंजो सफ़र है पंहिंजी शॉप ॾे घरां खां निकितासीं त थोड़ा ख़ूबसूरत नज़ारा हुया। सोचियोसि तव्हांखे ॾेखारां। घरां खां निकितसि त सुठो माहौल ॾिसण में आयो त मूं सोचियो तव्हांखे ॾेखारां। ॾिसी रहिया आहियूं, ही ख़ाली हिकिड़े नंढे ॻोठ जो रोड आहे। इंडिया में हिकिड़ी ख़ासियत है त रोड भी वीआईपी ठहियल आहिनि। ॾिसी सघो था कहिड़ो वीआईपी रोड आहे। ही साईं भरियो वञनि पिया ट्रैक्टर ट्राली वारा बोह, पंहिंजे सिंधी में चवंदा आहिनि बोह कुटी। सफ़र के कंटिन्यू कंदासीं, अॻियां वञी ॿिया नज़ारा ॾेखारींदसि। हलो दोस्तों, त अची वियासीं वापसि अॻियां हिकिड़े ॿिए पॉइंट ते। हीअ असां साम्हूं ॾिसी रहिया आहियो, हीअ आहे रिण। हितां खां इंडिया पाकिस्तान जो बॉर्डर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 खां 6 किलोमीटर परे थिए थो। तव्हांखे ॾेखारींदसि हिन पासे जेको रिण आहे, इहो साम्हूं नज़र अची रहियो, इहो बॉर्डर ई आहे। ॾिसण में वेझो अचे पर थोरो परे आहे, 5 खां 6 किलोमीटर। ॾिसो भाई, इंडिया पाकिस्तान जो बॉर्डर आहे। वरी सफ़र में अॻियां वधंदासीं त को ख़ूबसूरत नज़ारो हूंदो त तव्हांखे ॾेखारींदसि। बॉर्डर जी ॻाल्हि ज़हन में आई त सोचियो तव्हां सिंधी भाइरनि खे ॾेखारां। हितां खां इंडिया पाकिस्तान जो बॉर्डर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 6 किलोमीटर आहे, 6 सां 7 किलोमीटर। थोड़ी साई पटियूं, पंहिंजे बाइक खे भी साई ॾियूं। वरी अॻियां सफ़र में वधंदासीं त कुझु ख़ूबसूरत नज़ारा ॾेखारींदसि तव्हांखे। ये ॾिसो पिया साम्हूं सभु बॉर्डर एरिया आहे। ये पूरो बॉर्डर इलाइक़ो आहे। उनजे पासे में निकतल ही हाईवे NH-67 नेशनल हाईवे। इनका 6 किलोमीटर परे ही खाली इंडिया पाकिस्तान जो बॉर्डर आहे। हाणे वधंदासीं पंहिंजे अॻिए सफ़र ते। वरी अॻियां दिलकश नज़ारा हूंदा तव्हांखे ॾेखारींदसि ज़रूरु। 15-20 मिनट जो रेस्ट वठितोसीं हिते। हाणे वधंदासीं अॻियां। अची वियासीं ॿी नई जॻह ते। हिते ॾिठो त बकरियूं, त मुंहिंजो बकरियूं ॾेखारियूं। बकरियूं ऐं ढगियुनि जो धण वियो पिए, धण जा थोड़ा शूट वठितासीं। बकरियूं अॻियां निकिरी वियूं आहिनि, पोयां धण अचे पियो ढगियुनि जो। ढगियूं भी तव्हांखे ॾेखारींदसि त इंडिया जी ढगियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि। ये हाईवे आहे, जस्ट पोयां ढगियूं अची रहियूं आहिनि। थोड़ी अॻियां अचनि त शूट वठंदासीं ढगियुनि जो। ॾिसो ही ढगियुनि जो दराड़ आहे, खिलंदो पियो वञे। ढगियुनि जे कननि ते गौर करे ॾिसंदा तव्हांखे हिकिड़ो पीले कलर जो लेबल मिलंदो। ढगियुनि जो भी लेबल लॻल हूंदा आहिनि हिते, त को ढगी गुम न थी सके। कॉमेंट में ज़रूरु ॿुधाइजो, ढगियूं सिंध जूं भलियूं आहिनि या इंडिया जूं। पाण अॼु इंडिया जे गुजरात राज्य जे हिकिड़े शहर में आहियूं। ढगियूं आहिनि, गाबा आहिनि। सभु दराड़ ढगियूं चाढ़ी मोटनि पिया पंहिंजे घर। कॉमेंट ज़रूरु कजो दोस्तों। हाणे वधंदासीं पंहिंजे अॻियूं सफ़र ॾे। ऐं असांजा सिंधी व्लॉग, सिंधी लैंग्वेज में भी व्लॉग ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक फॉलो ज़रूरु कजो।
अॻियां वञी अव्हांखे ॿिया बि नज़ारा ॾेखारींदुसि। अॼु जो व्लॉग हिते पूरो करियूं था। व्लॉग खे शेयर ज़रूरु कंदा।